Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी मितेरी असां कहिड़े खाते में आहियूं? मूं सिर्फ़ 2 मानियूं पचायूं, हिकिड़ी पंहिंजे लाइ ऐं हिकु रोलू जे लाइ। भला तुंहिंजा भाग रोलू। इन जो मतिलब त सॼी राति असांखे बुख ते गुज़ारणी पवंदी। जॾहिं न तव्हां जूं रातियूं बुखनि ते गुज़रंदियूं पोइ तव्हांजो दिमाग़ ठिकाणे थींदो। मितेरी ओ मितेरी एॾो ज़ुल्म न कर, मां यतीम आहियां ऐं अदा आऊं त सफ़ा छोरो छिनू आहियां। मितेरी असां ॿई भाइर ॾाढा सटियल कुटियल आहियूं, थोरो रहम कर असां ते। भाई चौथी यतीमनि ते ज़ुल्म करी। तव्हां त ॿाहियो ई न हक़दार। तूं त चुप कर मनहूस, जंहिं ॾींहं खां असांजे घर में पैर रखियो थी न असां सां इहो असर आहे। हा साईं, उहो त हाणे क़िस्मत जो ॻाल्हि आहे न। मां हिन घर में धारियो आहियां, मूंखे मानी सुठी थो मिले, तूं मुड़ुस हुनजो कुते जे क़दुर में। मितेरी ओ मितेरी, तो असांजे मथां दुश्मन खिलाए छॾिया आहिनि। असुल अहिड़ी थी कवड़ अचे। जेकॾहिं तूं मूंखे पंहिंजो सॼण सम्झी है न त पंहिंजे दिलि जा हवाल मूंखे ॾींहं, पर तूं त मूंखे पंहिंजो दुश्मन थो सम्झी। इहा ॻाल्हि आहे त पोइ मितेरी अॼु मां तोखे पंहिंजे दिलि जो हवाल ॾियां थो। सची? हा सची। हा ॿुधा अदा मतां पंहिंजे भाग खे लताई अथई। पोइ ॿुधाए पंहिंजे दिलि जा हवाल। हिन वक़्तु मुंहिंजे दिलि जो हवाल इहो आहे मितेरी, अदा लीमा जे मुंहिंजो वस पुॼे न त हिन रोलूअ ऐं मितेरी खे घुटो ॾेई इते ई दफ़न कयानि। तो बि मानी खाधी। मां तोखे छा चयो मितेरी? ही ख़बर तुंहिंजो मुड़ुस न आहे, तुंहिंजो दुश्मन आहे। दिल जो दिल में ॾिस त थई तोखे मारण जा प्लान तो ठाहे ममड़ो। हे त भला भागता तुंहिंजा जो मां हिन घर में अची वियुसि, न त काफ़ी ॾींहं पहिरियां तोखे त मारे छॾंदा। ही मूंखे पूरो छा कंदा? हिननि जे खाधे में ज़हर मिलाए मां मारींदसि हिननि खे। अदा अदा छा करे चओ पंहिंजी क़िस्मत खे, छा कयां तुंहिंजे लाइ? अदा कुझु करी या न करी, पर वेली हिन घर जो पाणी बि न पीजा। मता थी रब जे राह में हलियो वञी मथे त पोइ आऊं छा कंदुसि? कमला ओ कमला, अरे साईं चांहि खणी अचो। हा हा साईं तैयार आ, खणी थी अचां। भाॼाई वॾी टाइम जी पाबंदा, तोखां अॻु ई चांहि तैयार करे छॾी अथई। कमला ॿाहिरि सांवल मिलियो, ॾाढा इलाज कया। मां त साईं दड़ ते आयो आहीं त महिरबानी कयूं चांहि जा 2 ढुक पीती वञ। पर किथे उहा पंहिंजी ॻाल्हि कयूं मोटियो हलियो। अरे साईं अदा शामल के अंदर वठी अचे आ न। कमला साईं ॿुधायो मैंने इलाज कया मां न जोईंदो। हा मारोट, भाॼाई सही त चए थी, सावल खे बि गॾु वठी अचो आ, असां सां गॾु वेही करे चांहि पीए आ। भला अदा शामल खेड़ में त आयो न? हा साईं खेड़ में आयो। इहो ॿुधाइण आयो त बाबा बचल खान चयो आहे त आसूदे मल खे वञी ॿुधाए त तुंहिंजो महिमान मोहन असांजे मलाखड़े जो ख़ासि महिमान आहे, हुनखे ज़रूरु वठी अचे। मारोट, इहो त वाकई मुंहिंजे लाइ बाइस फ़िख़्र हूंदो जो मां मलाखड़े जो ख़ासूसी महिमान थींदुसि। सांवल चए पियो त तव्हांजो यको इंतज़ारु कंदासीं शाम ताईं मलाखड़े में, जेसीं ताईं तव्हां न ईंदो मलाखड़ो शुरू ई कोन थींदो। त साईं पोइ हिन मलाखड़े में तव्हांखे ज़रूरु वञिणो पवंदो। अरे हा साईं वॼाए छॾी, चवण जी ॻाल्हि आहे। असां त मंझंदि जो ई संभड़ी पवंदासीं। कमला साईं पाण में वेठा आहियूं, रहिस बचल खान वॾी इज़त कई आहे। अरे यार हिन इलाइक़े में पीर मीर चङा अलाए केतिरा आहिनि, पोइ बि बचल खान खे त ॾिसो असांजे महिमान खे महिमान ख़ासि बणायो अथई। इहा हुनजी वॾी दया आहे। मारोट, मां बचल खान जो ॾिनल प्यार कॾहिं बि नथो विसारे सघां। मोहन साईं
अड़े मुंहिंजा सोना प्यार ऐं मोहबत बि का माण्हू जी शइ आहे। इहा ई त हिकिड़ी शइ आहे जो इहा ज़िंदा रहंदी, बाक़ी त सभु फना थी वेंदा। जेकॾहिं अॼु तव्हां सांवल खे खट भेड़ो न कयो न त करम ख़ान तव्हां सभिनी जी मिटी पलीत करे छॾींदो। तंहिं करे अॼु जो अॼु हर हाल में सांवल खे खट भेड़ो करणो आहे। मलाखड़े खां पहिरियां मां बच्चल ख़ान जे घर में रोज राणो ॾिसण थो चाहियां। रे सवॾा असां तव्हां सां गॾु आहियूं, जेको हुकुम कयो। मोहतार हाणे ॿुधायो असांखे छा करिणो आहे? साईं अहिड़ी प्लान खे ठाहियो जो सांवल बची न सघे। हाणे भला हीअं था कयूं त बच्चल ख़ान जे ॻोठ जे चइनी पासनि खां फिरी था वञूं ऐं हा चारई तरफ़ नज़रूं फेराईंदा रहिजो ऐं सांवल जे बचण जूं सभु वाटूं बंदि थी वञनि। फिरी वञजोसि चौ तरफ़। इहो ख़्यालु रखिजो जीअं तव्हांखे ॻोठ वारनि जी नज़र न पवे। सभु पाण खे फसलनि जे ओट में लिकाए रखिजो। बाबे बच्चल ख़ान जे बादशाही जो ख़ैर हुजे बाबा। हा बाबा सही सभु ख़ैर लॻो पिया। हुकुम कयो मूंखे ख़ैर में घुरायो अथव। बाबा सुभाणे 3 बजे पंहिंजे पुट राणे खे वठी मलाखड़े वारे मैदान ते पहुची वञिजो। बाबा सही मलाखड़ो त 4 बजे आहे, पोइ असीं भला 3 बजे उते छो? असांखे त केरु पाणी बि कोन पियारींदो। बाबा ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां कलाक खनि अॻु में मैदान में पहुचंदव, धमाल हणंदव ऐं ख़ासि जेका मलाखड़ी जी धुन आहे उहा वॼाईंदव, तॾहिं त माण्हू गॾु थींदा, उन्हनि खे ख़बर पवंदी त मलाखड़ो आहे। हाज़िर बाबा हाज़िर। तव्हांजो हुकुम ऐं भोग फ़क़ीर न वञे। हाज़िर बाबा। मां दोल ऐं छोकिरे समेत पूरे 3 बजे मैदान ते पहुची वेंदुसि। रुगो वाजट ई वाजट ॾिसंदो, पोइ त बसि न। वञी बाबा चेक कर, ढोल खे बि सुभाणे लाइ बाक़ाइदे तयारु कर ऐं पाण वारे छोकिरे खे बि चएसि शरनाए खे बाक़ाइदा जेको आहे सो स्लीप टाइट करे मैदान में छोकिरो लाए। तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिसिजो न बाबा। दोल मां अहिड़ा त दधका कढंदुसि, अहिड़ा त दधका कढंदुसि जो असुल दुनिया खे लीक अची वेंदी। बसि न। हाज़िर हाज़िर। पप्पू तूं हिन अमरा खे वठी हीअं हलियो वञ। मिठल तूं हेॾे ॿिए अमरा खे वठी वञ। जीअं ई सांवल नज़र अची वई ईअं कड़की पहुच मथां। ऐसा कारे निकिरी पिया आहियो? ज़मीन ते चकर लाइ पियो वञा। ऐसा सुभाणे मल अहिड़ी ॾेखारिजो जो सफ़ा वाह वाह थी वञे हली। यार दुआ कर त सोभारो थिया। ऐसा तूं असांजे ॻोठ जो फ़ख़्रु आहीं ऐं उमेद आहे त तूं ज़रूरु खटींदी। इंशाअल्लाह ताला सोभ ई नसीब थींदी ऐं असां ॻोठ वारनि जो फ़ख़्रु खां हमेशह जे लाइ कंधु मथे हूंदो। मां मल खटण जे लाइ जीअं जान जी बाज़ी लॻाईंदुसि, वधीक जेको मालिक खे मंज़ूर। अस्सलाम वालेकुम बाबा साईं। बाबा साईं हुकुम कयो, ख़ैर में घुरायो अथव? बाबा सांवल नज़र नथो अचे, हितो ताक़त बि कोन्हे, घरां बि निकिरी वियो आहे। मूंखे लॻे थो त ही ज़मीनुनि ते निकिरी वियो आहे। बाबा साईं तव्हां सांवल खे ज़मीन ते वञण खां रोकियो छो न हो? बाबा तोखे त ख़बर आहे अरडो पुट आहे, दुश्मन जी परवाह त करे ई कोन थो। बाबल साईं पोइ मूं लाइ छा हुकुम आहे? बाबा इन जे पोयां वञेसि, उनखे अकेलो न छॾ। हाज़िर बाबा साईं वञा थो, तव्हांजो हुकुम अखियुनि ते। हाज़िर सादिक बाबा हथे खाली न वञ जा,
घरा को लठ बाठो खयूं वञा मता रस्ते में कुत्ता मिलनी कुत्तन जे लाइ हथ में बाठो इंतहाई ज़रूरी आहे। बिल्कुलु बाबा साईं, जीअं तव्हां चयो आहे ईअं ई थींदो। मुझे तो चिच्चो ही थकी पे वन एडियो चुयो यार कारखानो हो जे पुप्पी तो असांखे ईअं थी ॾिसे त कचो खाई वेंदी। छोरा ये ॿई ॼणा सुस फुस कन में पिया कयो माना मुंहिंजूं गिलाऊं था कयो। आऊं तव्हांजी दुश्मन कान आहियां कान सॼण आहियां। चिया मेला मचिया रंग रचिया मेला मचिया इन जी माना का ख़ुशी जी ख़बर आहे। फकराणी सुभाणे जुमन शाह ते मेलो आहे ऐं उते वॾो मलाखड़ो आहे। असीं दौलत धमाल वॼाईंदासीं धमाल। गौरव इंशाअल्लाह गंज पवंदी। मुंहिंजो त अंदाज़ो आहे त 10-12 हज़ार त काॾे विया ई कोन। ऐं जेकॾहिं तो सावल मल में चढ़े पोइ त फ़क़ीराणी असुल नोटनि जी बरसात हूंदी बरसात मेड़े मेड़े नोट थकिजी पवंदा। अहिड़ा ॾींहं मुंहिंजा मौला तोखां मूं घुरिया अहिड़ा ॾींहं मुंहिंजा मौला तोखां मूं घुरिया। ओ उमेदूं ॾिसण लाइ ओ मुरादूं ॾिसण लाइ। बस बस हाणे गंज थियो बाबा गंज थियो। उहो सिर्फ़ु अॼोको ॾींहुं आहे। सुभाणे हिननि लिंगनि जा असुल थक ई लही पवंदा। ॻाल्हि ॿुध लाचारी कोन पियो थिए जो निचरे खे पाण सां गॾु वठी वञी न वठी वञजांसि तूं अकेलो घणई आहीं। छा कयां फ़क़ीराणी छा कयां बसि ओरे सभु बचल खान जो हुकुम आहे इन राणे खान खे वठी वञो। हाणे हिन चटे खां सां जहिड़ो महफ़िल थींदी कान उन जो हुकुम आहे बसि हाणे वठी वञणो पवंदो। छा कयां बाबा ये अवी आयो जो असांखा राज भाग खसण था चाहियो। ये राज वारनि जो महिरबानियूं मोहबतूं जो असां मां हथ ई नथा कढनि। पुप्पी त असांखे इन घर मां लॾाइण थी चाहे पर ईअं थींदो कोन। बाबा कन खोले ॿुधी छॾ घोर मां अधोद थींदी मता घर वापसि अची सभु पैसा हणी पंहिंजे बगल में ऐं असीं वात पटियो वेठा हुजूं। राणा बुद्ध घोर उतां ई अधोद करे अचजा न त इन घर में वॾो फॾो थींदई। पढ़ाए पढ़ाए अञा वधीक पढ़ाए सां त चवां थी लिखी ॾीस त खीसे में विझी रखे उते यादि रखे। हा हया कोन थो थिए अधो अध था कयो। आउं त चवां थी इनखे त वठी न वञे। छोरा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी 10 महीना थिया आहिनि छेले खे कद्दू बि साॻियो बुत बि साॻियो सुधरियो कोन। ॿियो हेॾी उमिरि थी अथई तूं बि कोन सुधरी।
अदा कबड़ ॿाहिरि हल तोसां थोरो ॻाल्हाइणो आहे। छो हिते ॻाल्हि करण जहिड़ी न आहे छा? का राज़ जी ॻाल्हि आहे छा? अदा कबड़ हिते भितिन खे बि कन थींदा आहिनि। हल हल ॿाहिरि हल हल। ॾिस मतेरी ॾिस, ॿई पेटू पाण में कीअं जुट लॻा पिया आहिनि। तोखे त खंघनि ई कोन था पिया, ॼण तूं हिन घर जी भाॼाणी न आहीं छो? रोलू, मुंहिंजी दिलि अॻ में ई ज़ख़्मी आहे। वधीक तूं मुंहिंजे ज़ख़्मनि मथां लूणु न बुरक। मतेरी मां त तुंहिंजो मरम थियण थो चाहियां, मलम, पर तूं अलाए छो मूंखे पंहिंजो दुश्मन थी सम्झे। पर जेकॾहिं तूं मूंखे पंहिंजो सम्झे ऐं साथ ॾे न त मां हिननि ॿिन्हिनि खे आङुरियुनि ते वठी नचायां न। हाणे तुंहिंजो ई साथ ॾींदसि। हाँ, मां सदको वञे। तूं जीअं चवंदे मां तीअं ई कंदसि। बसि इहे ॿई भोला मूंखे घर में वण सां ॿधल घुर्जनि। हा तूं दिलि जा कर, हिननि भोलनि खे मां अहिड़ो किनो कंदुसि जो दुनिया ॾिसंदनि। हिन घर में रहण वैद कंदुमान। हा जेतिरो जल्दी थी सघे सोचे वठ त इन्ही ॿिन्हिनि जो करणो छा आहे। हिननि जी ॻिचीअ में रस्सी कीअं विझणी आहे। इहो तूं हाणे मूं ते छॾे ॾे, कीअं थो फासां गिदड़नि ते। अदा ख़बर हाणे सलाह ॾे त छा कजे। ॻोठ में त ॾातू पैसा ॾियण अचे ई कोन थो, ऐं ॻोठ खां ॿाहिरि निकिरण में पंहिंजे सिर जो ख़तरो आहे। हाणे कुझु न कुझु करणो पवंदो। अदा लीमा, इन मामले में मुंहिंजो पंहिंजो दिमाग़ कमु कोन थो करे। हल त हली रोलूअ खां सलाह था कयूं। मता 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 इन रोलूअ सां इन बारे में सलाह कई अथई। रोलू एॾो त कमीणो आहे जो सभु पैसा पाण खणी वेंदो ऐं रहंदो असांजे मथां इल्ज़ाम हणी फासाए छॾींदो। भला ॿुध, सॼे ॻोठ में तोखे को ॿियो अहिड़ो सियाणो सुझे थो जंहिंसां हली सलाह कयूं? अदा ख़बर पैसनि जे मामले में सॻो भाउ बि दुश्मन बणिजी पवंदो आहे। छा अहिड़ी थी कावड़ अचे? हाणे तूं पंहिंजे भाउ खे दुश्मन थो सम्झी? न न दा न, मूं त रुगो मिसाल ॾिनो। ऐं जे पैसनि जी ॻाल्हि लखनि जी हुजे हा न त आउं तोसां कयां छा? जॾहिं मूंखे मिलंदा न त अधो अधु कंदासीं, तूं हुन मां पंहिंजो घर वठिजा। मां वरी पंहिंजे हिसे जे पैसनि मां न शादी कंदुसि ऐं न घर बि ठाराईंदुसि। हिन उमिरि में तूं शादी कंदे? कंहिंजी अची फिटी आहे जो तोखे संग ॾींदा? छो अदा, तो जहिड़े पेटूअ खे संग मिली सघे थो, बाक़ी मूं जहिड़े सुहिणे सिबते खे संग छो कोन थो मिली सघे? ठीकु आहे, मिलंदो तोखे संग, पर हाणे ॿुधाए त इहे पैसा मिलंदा कीअं? सावल सां अहिड़ो कमु करायो आहे जो पूरो महीनो हू खट तां कोन थींदो। वाह सुबारा वाह, ओ इते रखीस। वाकई सावल जो अहिड़ो हशर कयो अथव, यार गो रहंटू ॾेई मोटी आयुसि। इहा त तोखे सुभाणे ख़बर पवंदी त मलाखड़े जो मैदान ई ख़ाली हूंदो, न उते सावल हूंदो, न बचल खान, न वरी उन जा ॻोठाणा हूंदा। सुबारा खान जेकॾहिं ईअं थियो न त पोइ त मां तोखे हार पाराईंदुसि। पर जेकॾहिं सुभाणे सावल मैदान में लथो न तो वारा हमरा हिते वणनि सां ॿधल हूंदा, कंहिंखे बख़्श कोन कंदुसि। तूं बेफ़िक्र थी करम खान, छो त सोभारे जो सटियल कॾहिं बि सिधो न आहे थियो। बाबा सादिक, जल्दी कर,
डॉक्टर खे वठी आ या साण वरती अचजांस। हाज़िर बाबा, डॉक्टर के गॾु पाण सां वठी थो अचां। हाज़िर। मौजा अल्लाह, तू रहमान रहीम आहे। ही बच्चल ॾाढो गुनहगार आहे। मुझे ऐबान क़ुरान खे न ॾिसजा मौजा अल्लाह। मुझे बचड़े खे सिहत ॾिजा रब पाक, जे हिन जी ज़िंदगीअ जे मथां मुंहिंजी ज़िंदगी बि वठणी पए त मुंहिंजा अल्लाह मां हाज़ुर आ। मूंखे हिन जे मथां कुर्बान करे छॾिजा मुंहिंजा अल्लाह। और तू परेशान न थी, अल्लाह खैर कंदो, सावल खे कुछ भी न थींदो। कीअं न परेशान थिया, ओ सुध जी ख़बर ॾे ई नथो। आख़िर सावल खे थियो छा आहे? हू कहिड़ी हालत में आहे? ॻाल्हाए थो नथो ॻाल्हाए? अलाए होश में आहे अलाए न आहे। मालिक खैर कंदो। और सावल खे कुछ भी न थींदो, तू दिल न लाए। सावल खां सवा मुंहिंजो आहे बि केरु। जेकॾहिं उनखे कुछ भी थियो न त मां ज़िंदा रही कोन सघंदसि। तुंहिंजो सावल तोखे कोन थो छॾे सघे। आख़िर उहे ज़ालिम हुया केरु जे मुंहिंजे सावल जो ही हाल कयो आहे? काॾे और काॾे? मूमल मां जांच कयां सावल जी त हो कहिड़े हाल में आहे। कंहिंखां पुछां, कोई मूंखे सावल जो पूरो अहवाल ॾे। ईअं मूंखे आराम न ईंदो घर में। हो उताक ते आहिनि, को न को इजो आयो असांखे ॿुधाइण लाइ। कुछ सब्र खां कम वठो। सावल ज़ख्मी हुजे ऐं मां हीअं आराम सां घर में वेठी हुजां, ईअं त कोन थींदो। मूमल तूं हीअं कर, तूं घर संभाल त मां कंहिंखां न कंहिंखां पुछी अचां त सावल कीअं आहे। हिते हुज तूं। या अल्लाह साईं, तू खैर कजा। जे सावल मथां हथ खयो आहे तू उनखे बर्बाद कजा। सावल ते हमले खां पोइ सादिक वारी छोकिरीअ जो पको शक उन्हनि जे मथां कंदा। हीराणा, इहो सुठो थियो। हाणे त बच्चल खान सां ॻाल्हियुनि जूं सभु वाटूं इन सोभारे बंदि करे छॾियूं। ऐं हाणे इहा दुश्मनी सोभारे या बच्चल खान जे मौत ते ख़त्म थींदी। अदा उहा तुंहिंजी सही ॻाल्हि आहे, पर हिन वक़्तु बच्चल खान खे हमदर्दी ॾेखारण लाइ असांखे हलणो पवंदो। हली सावल खां पुछूं। इहो त करणो पवंदो, न त बच्चल खान जूं हमदर्दियूं विञाए वेंदासीं। किरण हलण जी कर, हींअर जो हींअर हली बच्चल खान खे आथ ते दिलासो ॾियूं। भाउ तूं अकेलो न आहीं, असां तोसां गॾु आहियूं। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।